फॉरेस्ट डिपार्टमेंट वटि हिन वक़्तु टोटल फॉरेस्ट लैंड जेका आहे उहा सिंध में केतिरी आहे? छो त आम तौर ते तव्हां बि ॿुधो हूंदो माण्हू चवंदा आहिनि ॿेला आहिनि कोन। जी जी त असां वटि वाक़ई सिंध में ॿेला आहिनि या ख़तमु थी विया आहिनि? निसार साहिबु ईअं आहे त असांजा ॿेला ॿिनि कैटेगरीज़ में असां डिवाइड कंदा आहियूं, हिकिड़ा कचे जा ॿेला, ॿिया पके जा ॿेला। उन में ईअं आहे त जेके कचे जा ॿेला आहिनि ज़्यादातर उहे असांजा जेके इंडस रिवर आहे या सिंधु दरिया जंहिंखे चऊं था उन जे राइट या लेफ्ट बैंक ते हूंदा आहिनि। पके जा ॿेला जेके हूंदा आहिनि उहे असांजा हूंदा आहिनि ज़्यादातर इरीगेटेड फॉरेस्ट हुनखे चवंदा आहियूं, जिनखे असां केनाल जे थ्रू असां पाणी पहुचाए सघूं ऐं उन ते उन्हनि खे वणनि खे जेको आहे सो ग्रो करे सघूं। हिन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे त नेब ऐं सिंध रेवेन्यू बोर्ड जे तावन सां सिजावल ऐं ठटे में लखे एकड़ ज़मीन मूं वटि जेका फिगर आहे 2,18,000 एकड़ जेका ज़मीन आहे ॿेले खाते जी उहा रिकवर थी आहे। जी उहो केतिरे अरसे में रिकवर थी? त इन में बिल्कुलु नेब अथॉरिटीज़ जो बि वॾो रोल आहे जेको ऑन द डायरेक्शन्स ऑफ हाई कोर्ट सिंध जे हुकुमनि खां पोइ उन्हनि जी मदद थी ऐं जेके बि लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ आहिनि उन्हनि जी असांखे सपोर्ट थी। उन खां पोइ असां इहे ॿेला जेके अंडर इंक्रोचमेंट हुया उनखे रिट्रीव कयो। ॾिसो लखे एकड़ माण्हुनि खे तव्हां ज़मीन ॾेई छॾी ऐं उनजी वापसी जो को मैकेनिज़म कोन हुयो डिपार्टमेंट वटि, त इहा वापसि कीअं? न, उहा असां वापसि वरिती जॾहिं बि असांजी जॾहिं इहा पॉलिसी ख़तमु थी। फिगर्स ई न आहिनि न त केतिरी ॾिनी केतिरा वापसि कई? फैक्ट्स एंड फिगर्स बिल्कुलु प्रोवाइड करे सघजनि था, छो जो हिन वक़्तु मूंखे एग्ज़ैक्ट फिगर उहा यादि न आहे। जेके असां ज़मीन लीज़ कई उहा वापसि थी। कब्ज़ो कंदड़ जेका हुआ उन्हनि मां को बि बासर माण्हू त हिन वक़्त ताईं गिरफ़्तार न थी सघियो ॿेले खाते जी ज़मीन ते जंहिं कब्ज़ो कयो। बिल्कुलु इहो ईअं थींदो आहे जो बासर कॾहिं बि डायरेक्ट कब्ज़ो कंदो कोन्हे। टू बी वेरी फ्रैंक, उहो कब्ज़ो थींदो आहे कंहिं न कंहिं हारीअ जे नाले ते या कंहिं बि जेको आहे सो कंहिं नारीअ जे नाले ते। नेब बि पंहिंजे हुन में ॾिनो कोन्हे त इंक्रोचमेंट थी कीअं ऐं कब्ज़ा कंहिं कया केतिरे सालनि खां हुआ? कॾहिं कॾहिं कुझु एरियाज़ अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिते लॉ एंड ऑर्डर सिचुएशन बहितर न हूंदो आहे, जिते असांजो स्टाफ आसानीअ सां न वञी सघंदो आहे, उते कुझु अहिड़े क़िस्म जा प्रॉब्लम्स वधीक हूंदा आहिनि। 1947 खां जेके असांजी ज़मीन हुई ॿेले खाते जी उहा त हाणे घटिजी वई आहे। बिल्कुलु आहे, कुझु हुन में अंग अखर जेके आहिनि उहे घटिया आहिनि। उनजो हिकिड़ो वॾे में वॾो सबबु जेको मां शेयर कंदुमि तव्हां सां उहो क्लाइमेट चेंज बि आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन में माण्हुनि जी इन्वॉल्वमेंट न आहे, उन्हनि जे करे सिर्फ़ु न घटिया आहिनि। फॉरेस्ट लैंड घटिजण जो सबबु वाटर शॉर्टेज आहे, ट्री कटिंग आहे। त ट्री कटिंग वारा त थोरा हूंदा। बिल्कुलु, ॾिसो न, ट्री कट थींदो वरी ग्रो थींदो। ट्री खे ग्रो करण जे लाइ पाणी घुरिजे, जेकॾहिं पाणी न हूंदो त रीग्रो न थी सघंदो। हिकिड़ी ॿेले खाते जी पॉलिसी हूंदी हुई, माण्हुनि खे ज़मीनूं अलॉट कंदा हुआ ऐं उन में ॾसींदा हुआ त हेतिरी परसेंटेज जेका आहे असां तव्हांखे ॿेलो रखिणो आहे, बक़ाया तव्हां आबादी कयो। जी जी, उनजी छा पोज़ीशन आहे हिन वक़्तु? बिल्कुलु उहा एग्रो फॉरेस्ट्री पॉलिसी कंहिं वक़्त में 2005 खां वटि पोइ इहा हिकिड़ी स्टार्ट थी, जंहिंमें हिकिड़े पर्सन खे 40 एकड़्स पर पर्सन 40 एकड़्स ॾिना वेंदा 5 सालनि जे लाइ। ठीकु, 5 सालनि खां पोइ या डिपार्टमेंट वापसि वठे या उनखे कंटिन्यू करे। उन में हिकिड़ी ॿी शर्त बि हूंदी त 80% एरिया ते हू एग्रीकल्चर कंदो, 20% एरिया ते हू फॉरेस्ट कंदो, जो वण लॻाईंदो, ॿियनि लफ़्ज़नि में चऊं असां। पर अफ़सोस सां चई सघिजे त उन में बि पब्लिक जो एतिरी असां सां कोऑपरेशन न रहियो। ॿेले खाते सोचियो आहे त छा करणु घुरिजे जो वधि खां वधि वण असां वटि जेके आहिनि उहे हुजनि, ग्रीनरी वधीक हुजे, ग्रीन बेल्ट असांजो वधीक हुजे। तव्हां ॾिठो हूंदो कराची जे मथां जेको आहे उॾाम थींदी आहे जहाज़ जी, त उहो सॼो जेको आहे सो कंक्रीट ऐं सीमेंट हूंदो आहे। लाहौर या ॿिए कंहिं हुनजे मुल्क जे ॿियनि हिसनि में वेंदो त ग्रीनरी नज़र ईंदी आहे। त पोइ सिंध में ईअं सफ़ा जेको आहे ॾुकार जहिड़ी सूरत हाल छो आहे? असांजी जेके पॉलिसीज़ आहिनि, जेकॾहिं कंहिं बि शहर आहे, का बि हाउसिंग सोसाइटी ठहे थी, उते इम्प्लीमेंट थियणु घुरिजे त 10% 20% लैंड तव्हांखे फॉर ग्रीनरी पर्पज़ रिज़र्व करणी आहे। सिंधी माण्हू जी आदत आहे त वण कटींदा रहो, हरू भरू वण कटियो या जिते किथे ईअं थींदो आहे। त इंसान जी नेचर आहे त कोशिशि कंदो त पाण खे को फ़ाइदो ॾिए, पर नेचर त आहे सिंध में त जेके कुआड़ी हथ में आहे वण कटींदो थो, छो जो उन ते को कंहिं क़िस्म जो एक्शन घटि थो थिए, सज़ा घटि थी मिले। 1947 में असां वटि 2939 किलोमीटर जेका आहे फॉरेस्ट लैंड हुई। हिन वक़्तु ख़बर न आहे केतिरी आहे, पर चवनि था ओवरऑल 80% जेका फॉरेस्ट लैंड आहे उहा ख़तमु थी वई आहे। बिल्कुलु ख़तमु थी वई हूंदी। उन जेके फैक्ट्स एंड फिगर्स आहिनि घटि वधि थी सघनि था, एग्ज़ैक्ट फिगर न बि थी सघे थी, पर मां अॻु में बि इहो अर्ज़ु कयो त इन में वॾे में वॾो जेको फैक्टर आहे उहो क्लाइमेट चेंज आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼोके विलाग सां गॾु हाज़िर आहियूं। अॼोके विलाग में पाण गुफ़्तगू कंदासीं ॿेले जे बारे में। ॿेलो, झंग, वण, टिण जेके असांजे फितरत जे तमामु वेझो वठी वञनि था। ऐं इन सिलसिले में असांजो अॼोको गेस्ट आहिनि अरशद हैदर कुमारियो साहब, पाण कंज़र्वेटर आहिनि ऐं ॿेले खाते में ई कमु कनि था, तमामु सीनियर पोस्ट ते आहिनि। अरशद साहब, वेलकम टू अवर शो। महिरबानी साईं, तव्हांजी थैंक यू। नॉर्मली माण्हू ऑफिसर थियण लाइ कोशिशि कंदा आहिनि,
कमीशन ॾींदा आहिनि त ॿियनि हंधनि फील्ड्स में वञनि, तव्हांजो ॿेले खाते जे तरफ़ अचणु कीअं थियो? साईं बिल्कुलु ॾाढो सुठो सुवालु कयो तव्हां। शुरू खां वठी मूंखे नेचर सां ॾाढी इंट्रस्ट रही आहे, वण गुल ॿूटा, उनजे करे उहा शइ असांखे उन तरफ़ हिकिड़ी वठी वई। जीअं अॻिते पढ़ियासीं, FSC कईसीं, BSc कईसीं, BSc बि मूं एग्रीकल्चर में कई, उनजे करे मुंहिंजी हिकिड़ी फील्ड सां हिकिड़ो उत्साह पैदा थी वियो त इन ई फील्ड में वञिजे त बहितरु आहे। पोइ अॻिते हली पोइ इन ई फील्ड खे मां अपनायो ऐं पंहिंजो प्रोफेशन बणायो ऐं उन खां पोइ कमीशन करे पोइ हिते हिन पोस्ट ते असां पहुतासीं। ॿेले खाते जा जेके कमीशन पास ऑफिसर कंदा आहिनि उन्हनि जी ट्रेनिंग जेका आहे उहा पेशावर में कोई इंस्टीट्यूट आहे उन पासे थींदी आहे? बिल्कुलु, उहा पेशावर में असांजो ट्रेनिंग इंस्टीट्यूट आहे, पाकिस्तान फॉरेस्ट इंस्टीट्यूट, जेको 1960 में जेको इस्टेब्लिश थियो ऐं उन में ई सॼे पाकिस्तान जा चइनी सूबनि जा जेके बि ऑफिसर सिलेक्ट थींदा आहिनि कमीशन जे थ्रू, उते अची जेको आहे सो 2 साल ट्रेनिंग कंदा आहिनि ऐं उन 2 सालनि ट्रेनिंग जे नतीजे में पोइ MSc फॉरेस्ट्री जी डिग्री उतां अवॉर्ड कई वेंदी आहे। अच्छा, अहिड़ो कोई इदारो सिंध में छो कोन आहे जेको ॿेले खाते जे ऑफिसरनि या मुलाज़िमनि या अमलदारनि खे ट्रेनिंग ॾे? बिल्कुलु, तव्हांजी ॻाल्हि वैलिड आहे। इन जेको आहे सो तरफ़ असांजो डिपार्टमेंट सोचे रहियो आहे ऐं हिन वक़्तु असां फॉरेस्ट कॉलेज इस्टेब्लिश कयो आहे जेको मियाणीअ में आहे, हैदराबाद में, ऐं जेको तमामु सुठो लेवल जो आहे ऐं फॉरेस्ट गार्ड्स ऐं फॉरेस्टर्स जी उते ट्रेनिंग हलंदड़ आहे ऐं मुख़्तलिफ़ उतां जी बैचिस जेके आहिनि पास थी चुकियूं आहिनि ऐं उमेदु आहे त इनशाला इन ते कमु हली रहियो आहे। इन खे अपग्रेड करे बिल्कुलु हिते DFOs ऐं RFOs जी बि इनशाला फ्यूचर में ट्रेनिंग थींदी। इहा तमामु सुठी ॻाल्हि तव्हां ॿुधाई त असांजे सिंध में बि फॉरेस्ट डिपार्टमेंट इहा कोशिशि वठे थो। फॉरेस्ट डिपार्टमेंट वटि हिन वक़्तु टोटल फॉरेस्ट लैंड जेका आहे उहा सिंध में केतिरी आहे? छो त आम तौर ते तव्हां बि ॿुधो हूंदो, माण्हू चवंदा आहिनि ॿेला आहिनि कोन। जी जी बिल्कुलु। त असां वटि वाक़ई सिंध में ॿेला आहिनि या ख़तमु थी विया आहिनि? निसार साहिबु, ईअं आहे त असांजा ॿेला 2 कैटेगरीज़ में असां डिवाइड कंदा आहियूं, हिकिड़ा कचे जा ॿेला, ॿिया पके जा ॿेला। उन में ईअं आहे त जेके कचे जा ॿेला आहिनि ज़्यादातर उहे असांजा जेके इंडस रिवर आहे या सिंधु दरिया जंहिंखे चऊं था उन जे राइट या लेफ्ट बैंक ते हूंदा आहिनि। पके जा ॿेला जेके हूंदा आहिनि उहे असांजा हूंदा आहिनि ज़्यादातर इरीगेटेड फॉरेस्ट बि उनखे चवंदा आहियूं, जिनखे असां केनाल जे थ्रू असां पाणी पहुचाए सघूं ऐं उन ते उन्हनि खे वणनि खे जेको आहे सो ग्रो करे सघूं। सो हिन वक़्तु असांजा जेके मेजर कैटेगरीज़ में अचनि था उहो आहे रिवराइन फॉरेस्ट एंड इरीगेटेड प्लांटेशन्स जेके सॼी सिंध में आहिनि। टियों हिकिड़ो मेजर जेको आहे सो कैटेगरी आहे उहो जेको सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कोस्टल एरिया में मौजूदु हूंदो आहे, हुनखे मैंग्रोव फॉरेस्ट चवंदा आहियूं असां। उहो सिर्फ़ु कराची में मौजूदु आहे असांजो। ऐं हिन वक़्तु असां वटि एप्रॉक्सीमेटली मां एग्ज़ैक्ट फिगर तव्हांखे नथो ॾेई सघां त कचे जी जेका लैंड आहे 6 खां 7 लख एकड़ असां वटि जेको आहे सो कचे जी लैंड मौजूदु आहे ऐं उन में असांजी जेका ट्री कवर आहे या फॉरेस्ट कवर जंहिंखे चऊं था उहो अॻु में जे सालनि खां बनस्बत कुझु हाणे वधियो आहे, विच में कुझु डिक्रीज़ थियो हो। उन में काफ़ी फैक्टर्स आहिनि, नेचुरल फैक्टर्स बि आहिनि, मैनमेड फैक्टर्स बि आहिनि ऐं पोइ उन खां पोइ डिपार्टमेंट तमामु घणियूं कोशिशूं वरितियूं। जेके बि असांजी एडमिनिस्ट्रेशन आहे, हाई कोर्ट जे हुकुम जे मुताबिक़ बि काफ़ी एक्शन्स थिया ऐं उते इंक्रोचमेंट रिट्रीव थी ऐं लखनि जी तादाद में असांजा ॿेला वरी वापसि बि थिया आहिनि ऐं ग्रो बि थिया आहिनि। इन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे त नेब ऐं सिंध रेवेन्यू बोर्ड जे तावन सां सिजावल ऐं ठटे में लखे एकड़ ज़मीन, मूं वटि जेका फिगर आहे 2,18,000 एकड़ जेका ज़मीन आहे ॿेले खाते जी उहा रिकवर थी आहे। जी जी। उहो केतिरे अरसे में रिकवर थी? इन में बिल्कुलु नेब अथॉरिटीज़ जो बि वॾो रोल आहे जेको ऑन द डायरेक्शन्स ऑफ हाई कोर्ट सिंध जे हुकुमनि खां पोइ उन्हनि जी मदद थी ऐं जेके बि लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ आहिनि उन्हनि जी असांखे सपोर्ट थी। उन खां पोइ असां इहे ॿेला जेके अंडर इंक्रोचमेंट हुया उनखे रिट्रीव कयो ऐं उते काफ़ी एरिया ते असांजी हिन वक़्तु एफॉरेस्टेशन एक्टिविटीज़ हलनि थियूं ऐं माशाल्लाह तमामु सुठी उते हिन वक़्तु असांजी प्लांट ग्रोथ आहे ऐं जेकॾहिं कोई विज़िट कंदो त उनखे तमामु मज़ो ईंदो। तव्हां इहो ॿुधाईंदा छो त उन रिपोर्ट्स में या नेब बि पंहिंजे हुन में ॾिनो कोन्हे त इंक्रोचमेंट थी कीअं ऐं कब्ज़ा कंहिं कया केतिरे सालनि खां हुआ? इंक्रोचमेंट साईं उन में आहिस्ता आहिस्ता हिकिड़ो प्रोसेस आहे, एॾो क्विक प्रोसेस न आहे। इंक्रोचमेंट में असांजा जेके सराउंडिंग कम्यूनिटीज़ हूंदियूं आहिनि जेके बि फॉरेस्ट जे भरिसां रहंदियूं आहिनि उन्हनि में यकीनन हिकिड़ी अनएम्प्लॉयमेंट जो इशू बि आहे। पोइ आहिस्ते आहिस्ते कॾहिं कॾहिं उन्हनि खे पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं करण जे लाइ कॾहिं कॾहिं लकड़ी काठी पंहिंजे ॿारनि जे लाइ इस्तेमालु करणी थी पए, पंहिंजी ज़रूरतुनि जे लाइ इस्तेमालु करणी थी पए या पंहिंजे पेट पालण जे लाइ थोरी घणी ज़मीन करणी थी पए।
पोइ उहे माण्हू आहिस्ते आहिस्ते करे इनक्रोच कनि था, पोइ उहा आहिस्ते आहिस्ते इनक्रोचमेंट वधी वञे थी, हज़ारनि एकड़नि में बि थी वञे। पर उन शइ खे असां कोशिशि कंदा आहियूं त कंटेन कयूं, उनखे वधणु न ॾियूं, ऐं असां कामयाबु वेंदा आहियूं। कॾहिं कॾहिं कुझु एरियाज़ अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिते लॉ एंड ऑर्डर सिचुएशन बहितरु न हूंदो आहे, जिते असांजो स्टाफ आसानीअ सां न वञी सघंदो आहे, पोइ उते कुझु अहिड़े क़िस्म जा प्रॉब्लम्स वधीक हूंदा आहिनि। अरशद साहब, बेरोज़गार को बि माण्हू हज़ारे एकड़ ज़मीन ॿिए खाते त कब्ज़े में न कंदो न, उन में को 62 माण्हू ज़रूरु शामिल हूंदा, ऐं वॾा वॾा जेके जिन जा स्टेक्स आहिनि, स्टेक होल्डर्स वॾा आहिनि, उन्हनि जो हथु हूंदो। बेरोज़गार माण्हू जेको काठियूं थो कटे त काठियूं कटींदो हूंदो, ॿियो छा कंदो? ईअं आहे त कोई बि बेरोज़गार, कोई बि ग़रीब तमामु घणी एरिया त नथो करे, पर घणा मिली करे थोरो घणो जेकॾहिं 10 एकड़ बि कनि तॾहिं बि असांजी 1000 एकड़ थी वञे। जीअं तव्हां ॻाल्हि कई त बासर यकीननि किथे किथे इहे इशूज़ बि आहिनि, बासरनि जो बि जेको आहे सो उन में इन्वॉल्वमेंट आहे, पर ज़्यादातर असांजो जेको ग़रीब माण्हू आहे, जंहिंखे कुझु ॿियो को सोर्स कोन्हे, उन्हनि जो तमामु घणी हिन में इन्वॉल्वमेंट थिए थी। अच्छा, उहे ग़रीब माण्हू त स्टेट खां ज़ोर न आहिनि, हुकूमत खां ज़ोर न थींदा आहिनि, पोइ हुननि खां त ख़ाली कराइणु। बिल्कुलु तव्हां ॻाल्हि सही था कयो। पब्लिक पॉलिसी बि कॾहिं कॾहिं हूंदी आहे त बाबा ग़रीबनि खे बि एतिरो बेरोज़गार न आहे करिणो, ऐं जेकॾहिं सभिनी खे बि जेकॾहिं एट ए टाइम जेकॾहिं बेरोज़गार थी था वञनि तॾहिं बि हिकिड़ो प्रॉब्लम क्रिएट थिए थो। ऐं पोइ असांजो कोशिशि इहा हूंदी आहे त असां जेके फॉरेस्ट ग्रो कयूं त उन कम्यूनिटीज़ खे इन्वॉल्व कयूं, छो जो कम्यूनिटीज़ जॾहिं इन्वॉल्व थींदियूं आहिनि त उन्हनि जे लाइ बि कुझु हिकिड़ो सोर्स ऑफ इनकम पैदा थींदो आहे। पर तव्हांखे ख़बर आहे त सिंध में लॉ एंड ऑर्डर सिचुएशन ॾाढी वर्स आहे, हुनजे करे जेके कचे जा एरियाज़ आहिनि उते असांजी फ्री जेको आहे सो अचणु वञणु जेको ॾाढो ॾुखियो आहे, तंहिंजे करे बि इहे प्रॉब्लम्स एग्रावेट थियनि था, अॻिते वधनि था न वञण जे करे। इहो इशू उनजे करे बि घणो थिए थो। ॾिसो, हिकिड़ा डिपार्टमेंट आहिनि जिन पंहिंजी जेका आहे न अथॉरिटी विञाई आहे, उन में तमामु घणा ॿिया खाता बचनि था, उन्हनि में असांजो आपाशी खातो हुजे, ॿेलो खातो हुजे। माज़ीअ में तव्हां ॾिठो हूंदो त अमलदारी उन्हनि जी एतिरी हूंदी जो हुनजे बेलदार जी इजाज़त खां सवाइ टाप ते कोन चढ़ी सघंदो, भली रेस हुजे, केर बि हुजे, उनजी गाॾी न चढ़ी सघंदी। सखर वेंदड़ जेके हितां जा असांजा वॾा माण्हू हूंदा हुआ, उहे बि बेलदार जो जेको दारोगे बेलदार जा ॾाढो मुहताज हूंदा हुआ। ईअं ई तव्हांजो फॉरेस्ट जो जेको गार्ड आहे, उहो कंहिंखे माचिस खणी वेंदे बि ॾिसंदो त हुन ते कानूनी कार्रवाई थींदी, ॿेले जे भरिसां माचिस खणी छो थो वञे? बिल्कुलु, त उहा अमलदारी घटिजी न वई आहे। न, बिल्कुलु सही था चओ। जेका बि असांजी डिपार्टमेंट आहे, मां जेकॾहिं ॻाल्हायां त ओवरऑल डिपार्टमेंट्स असांजो जेको आहे सो उन्हनि जी एतिरी जेको आहे सो रिट न आहे रही। उनजा सबब थी सघनि था, घणा ई सबब आहिनि। रिट बहाल करणु हिकिड़े पर्टिकुलर माण्हूअ जी बस जी ॻाल्हि न आहे, उन में जेकॾहिं स्टेट जी विल जेको आहे सो रिक्वायर्ड हूंदी आहे। जेकॾहिं पॉलिटिकल विल आहे, स्टेट विल आहे, त पोइ एॾो को वॾो मसइलो इहो आहे कोन। ज़ाहिर आहे माज़ीअ में बि बेला हूंदा हुआ, ईअं त थोरी आहे त को सिर्फ़ु हाणे बेला। बिल्कुलु। ऐं 1947 खां जेके असांजी ज़मीन हुई ॿेले खाते जी, उहा त हाणे घटिजी वई आहे। बिल्कुलु आहे, कुझु हुन में अंग अखर जेके आहिनि उहे घटिया आहिनि। उनजो हिकिड़ो वॾे में वॾो सबबु जेको मां शेयर कंदुमि तव्हां सां, उहो क्लाइमेट चेंज बि आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन में माण्हुनि जी इन्वॉल्वमेंट न आहे, उन्हनि जे करे सिर्फ़ु न घटिया आहिनि। पर तव्हां 47 खां जेकॾहिं पोइ ॾिसंदो त उन वक़्त में असांजो जेको रिवर फ्लो हुयो तमामु हाई लेवल जो हुयो। आहिस्ते आहिस्ते उहो घटिजंदो वियो आहे। हिन वक़्तु जेको आहे सो रिवर फ्लो तमामु घटिजी वियो आहे, या असां ईअं चऊं त रेगुलरली रिवर फ्लो नथो अचे। कॾहिं कॾहिं 5 सालनि खां पोइ बि अचे थो, कॾहिं कॾहिं 10 खां बि अचे थो, कॾहिं कॾहिं हर साल बि अचे थो। रिवर फ्लो जे घटिजण जे करे बि असांजे रिवर एंड फॉरेस्ट तमामु घणो सफ़र थिया आहिनि, ऐं उन सां गॾु असांजा मैंग्रोव फॉरेस्ट बि सफ़र थिया आहिनि। इहो बि हिकिड़ो वॾो रीज़न आहे जंहिंजे करे असांजो फॉरेस्ट जो डिक्लाइन थियो आहे। इहा अर्शद साहब तव्हां ज़बरदस्त ॻाल्हि कई। ऐं सोली सिंधीअ में जेकॾहिं चऊं त पाणीअ जी खोट, सिंधु दरिया में पाणीअ जी खोट हिकिड़ो वॾो सबबु रही आहे, छो त इहो हिकिड़ो डिबेट रही आहे। जेके कमु कनि था क्लाइमेट ते, उन्हनि में त फॉरेस्ट लैंड घटिजण जो सबबु वाटर शॉर्टेज आहे, ट्री कटिंग आहे। त ट्री कटिंग वारा त थोरा हूंदा। बिल्कुलु, ॾिसो न, ट्री कट थींदो वरी ग्रो थींदो। ट्री खे ग्रो करण जे लाइ पाणी घुरिजे, जेकॾहिं पाणी न हूंदो त रीग्रो न थी सघंदो। त इहे पॉलिसीज़ जेके गवर्नमेंट जूं हमेशह कंटिन्यू हूंदियूं आहिनि त प्लांटेशन करे माण्हू ग्रो जेको आहे सो वधि खां वधि ट्रीज़ करे, पर जेकॾहिं असां वटि सोर्स ऑफ वाटर न आहे त असां उन में एतिरो कामयाबु न थी सघंदासीं। ऐं उन सां तव्हां वरी ॻाल्हि त मैंग्रोव्स ते बि असरु पए। बिल्कुलु, मैंग्रोव्स ते बि असरु पए थो, छो जो मैंग्रोव्स खे बि फ्रेश वाटर जी ज़रूरत आहे। उन खां अलावा मड जी ज़रूरत आहे, जेका सिल्ट आहे, जेका दरिया खणी थो अचे पाण सां, उन जी ज़रूरत आहे। जेकॾहिं इहे शयूं मैंग्रोव्स खे नथियूं मिलनि त उन जी हेल्थ सफ़र करे थी, ऐं उन जी जेका पॉपुलेशन या असां चऊं ट्री कवर जेको आहे उहो बि घटिजे थो। हिकिड़ी ॿेले खाते जी पॉलिसी हूंदी हुई, माण्हुनि खे ज़मीनूं अलॉट कंदा हुआ, ऐं उन में ॾिसींदा हुआ त हेतिरी परसेंटेज जेका आहे असां तव्हांखे ॿेलो रखिणो आहे, बक़ाया तव्हां आबादी कयो।
उनजी छा पोज़ीशन आहे हिन वक़्तु? बिल्कुलु उहा एग्रो फॉरेस्ट्री पॉलिसी कंहिं वक़्त में 2005 खां वटि पोइ इहा हिकिड़ी स्टार्ट थी, जंहिंमें हिकिड़े पर्सन खे 40 एकड़्स पर पर्सन 40 एकड़्स ॾिना वेंदा 5 सालनि जे लाइ। ठीकु, 5 सालनि खां पोइ या डिपार्टमेंट वापसि वठे या उनखे कंटिन्यू करे। उन में हिकिड़ी ॿी शर्त बि हूंदी त 80% एरिया ते हू एग्रीकल्चर कंदो, 20% एरिया ते हू फॉरेस्ट कंदो, वण लॻाईंदो, ॿियनि लफ़्ज़नि में चऊं असां। पर अफ़सोस सां चई सघिजे थो त उन में बि पब्लिक जो एतिरी असां सां कोऑपरेशन न रहियो। जेकॾहिं 1,00,000 एकड़ असांजा फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं लीज़ ज़मीन थी, उनजी 20% 20,000 एकड़्स असांजी अंडर फॉरेस्ट कवर हुजणु घुरिजे आहे, पर उन में पब्लिक जो एतिरो न रहियो असां सां कोऑपरेशन। पोइ इहो थियो त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एग्रीकल्चर ते हुननि जो ध्यानु वधीक रहियो। हुनजे करे 20% न पिया वधनि, तमामु माण्हू हिर्स वधी वियो। तमामु घटि माण्हू हूंदा जिन इन शइ खे जेको आहे सो फॉलो कयो, रूल्स एंड रेगुलेशन्स या गाइडलाइंस खे फॉलो कयो। बाक़ी ज़्यादातर उहो 20% न पिया कनि, जंहिंजे करे उहा पॉलिसी असांजी फेल थी। अच्छा, उन्हनि खां ज़मीन वापसि वठण जो प्रोसीजर छा हुयो? छो त जंहिंखे तव्हां 40 एकड़ ॾिनी ऐं उहो 5 सालनि ताईं 10 सालनि ताईं कंदो थो अचे, उहो आसानी सां त कोन वापसि ॾींदो। बिल्कुलु, उहो बि प्रॉब्लम काथे काथे फेस करिणो पियो। जेकॾहिं 5 साल पूरा पिया थियनि, हुनजी जेका आहे सो कंटिन्यू न पई थिए, त हू कोशिशि करे पियो त इहा मुंहिंजे अंडर में रहे ऐं मां हिनखे न छॾियां। पर कोशिशि स्टेट जे अॻियां नेठि हुनखे सरेंडर करिणो पियो पए। काथे काथे इशूज़ थिया बि सही अहिड़े क़िस्म जा, जेके माण्हुनि कुझु टाइम पाण वटि रखियूं, पर पोइ बाद में हुननि उहे सरेंडर कयूं। टोटल लैंड जेका उहा रिकवर न थी सघी। मेजॉरिटी जेकी असांजी लीज़ड एरिया हुई उहा रिकवर थी वई। बाक़ी कुझु एरियाज़ थी सघे थो त उहे न बि थी सघियूं हुजनि, कुझु रिमोट एरियाज़ में जिते असांजो अचणु वञणु न हुयो, उन एरियाज़ ते कुझु, पर मेजॉरिटी 90+ एरिया असांजो रिकवर थी वियो। अच्छा, हिकिड़ी UNDP ऐं पाकिस्तान इकोनॉमिक सर्वे जी रिपोर्ट आहे त पाकिस्तान इज़ लूज़िंग 11,000 to 27,000 हेक्टर्स ऑफ फॉरेस्ट कवर एवरी ईयर। जी, छा इहा हक़ीक़त आहे? बिल्कुलु, उन्हनि जी जेका कैलकुलेशन आहे उन में जेका उन्हनि कई आहे उन में मल्टी फैक्टर्स थी सघनि था। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असां तेज़ीअ सां असां डिफॉरेस्टेशन तरफ़ वञूं था। हा, डिफॉरेस्टेशन मां ॿुधायो त इन में हिकिड़ो वॾे में वॾो जेको फैक्टर असांजो आहे उहो नेचुरल काज़ बि आहे। पाणी न हूंदो त असांजे यकीननि जेको आहे सो तमामु क्विक डिफॉरेस्टेशन थींदी, या उनखे ईअं चओ त असांजी फॉरेस्ट कवर जेको आहे सो नेचुरली उहो डिक्लाइन थींदो। डिफॉरेस्टेशन वर्ड ज़्यादातर यूज़ नेगेटिव सेंस में थींदो आहे त वण जी कटाई थी वञे, पर हिते असां इनखे इन सेंस में यूज़ न कयूं। ईअं सम्झूं त इहो जेको हिकिड़ो नेचुरल काज़ आहे उनजे करे बि इहा डिफॉरेस्टेशन घणी थिए थी, या फॉरेस्ट जो कवर जेको आहे सो रिड्यूस थिए थिए। बारिशूं घटिजी वियूं आहिनि ड्यू टू क्लाइमेट चेंज, रिवर फ्लो तमामु घटिजी वियो आहे। पोइ हिकिड़ो फैक्टर हिन में इहो बि आहे त पब्लिक जो बि आहे, उहे बि जेको आहे सो थोरो घणो हिन में इन्वॉल्व थियनि था, उनजे करे असांजो हिते बि इहो प्रॉब्लम अचे थो। पूरो पाकिस्तान जे हवाले सां इहो आहे त उनजो कवर जेको आहे 5% आहे असांजो फॉरेस्ट कवर, ऐं सिंध वरी उन में 2.29% ॾिनो आहे। इहो तमामु थोरो न आहे, दुनिया लेवल ते त तमामु घणो आहे। बिल्कुलु, दुनिया लेवल ते त रिक्वायर्ड जेको परसेंटेज हूंदी आहे 25% हूंदी आहे। 25% and we are only 2% आहियूं। पाकिस्तान 5% आहे। उन में बि यकीनन इहे जेके नेचुरल काज़िस आहिनि तमामु घणा आहिनि। जेकॾहिं तव्हां नादन एरियाज़ में हलिया वञो, जेकॾहिं कोमरी में हलिया वञो, उते तव्हांखे जेकॾहिं फॉरेस्ट नज़र ईंदा, ट्रीज़ नज़र ईंदा, त उन में क्लाइमेट जो वॾो रोल आहे। हा, उते फ्रीक्वेंट बारिशूं थियनि थियूं, उन्हनि जे करे उहे जेके फॉरेस्ट आहिनि उहे लश ग्रीन रहनि था, ऐं ग्रोथ जेको आहे सो प्लांट्स जी थींदी रहे थी। पर असां वटि जेका तव्हां टेम्परेचर ॾिसो था 52-53 सेंटीग्रेड पहुची थो वञे, ऐं बारिशूं बि न थियनि, जेकॾहिं थियनि बि त साल में सिर्फ़ु हिकिड़ो महीनो थियनि, उहो इनफ न आहे असांजी जेको आहे सो फॉरेस्ट खे सस्टेनेबल पोज़ीशन ते पहुचाइण जे लाइ। इहे हिकिड़ियूं हक़ीक़तूं आहिनि ऐं ग्राउंड रियलिटीज़ आहिनि, पर ॿेला बि असांजी क्लाइमेट जे लाइ, असांजे माहौल जे लाइ ज़रूरी आहिनि। इन ते ॿेले खाते सोचियो आहे त छा करणु घुरिजे जो वधि खां वधि वण असां वटि जेके आहिनि उहे हुजनि, ग्रीनरी वधीक हुजे, ग्रीन बेल्ट असांजो वधीक हुजे। तव्हां ॾिठो हूंदो कराचीअ जे मथां जेको आहे उॾाम थींदी आहे जहाज़ जी, त उहो सॼो जेको आहे सो कंक्रीट ऐं सीमेंट हूंदो आहे, ऐं लाहौर या ॿिए कंहिं हुनजे मुल्क जे ॿियनि हिसनि में वेंदो त ग्रीनरी नज़र ईंदी आहे। त सिंध में ईअं सफ़ा जेको आहे सो
ॾुकार जहिड़ी सूरत हाल छो आहे? बिल्कुलु इन में मां ईअं चवंदुमि त असांजी जेके पॉलिसीज़ आहिनि, जेकॾहिं कंहिं बि शहर आहे, का बि हाउसिंग सोसाइटी ठहे थी, उते इम्प्लीमेंट थियणु घुरिजे त 10% 20% लैंड तव्हांखे फॉर ग्रीनरी पर्पज़ रिज़र्व करणी आहे। शायदि पॉलिसी हुजे बि सही, लेकिन उहा इम्प्लीमेंट नथी थिए। असांजे शहरनि में बि जेकॾहिं तव्हां खणंदव त कराची में असांजी सुठी प्लांटेशन आहे, उते मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके बि वण आहिनि तमामु सुठो हुनजो आहे। बाक़ी उन खां अलावा कुझु शहर आहिनि जिते कंक्रीट जंगल त आहे, पर फॉरेस्ट वारो जंगल, वणनि जो जंगल न आहे। उनजो सबबु इहो आहे त जेकॾहिं शहर में के बि रोड रस्ता ठहनि था, उन्हनि में स्पेस नथी छॾी वञे, त जेकॾहिं 15-15 फुटनि ते तव्हां हिकिड़ी स्पेस छॾियो, हिकिड़ो बॉक्स छॾियो जिते असां वण लॻाए सघूं, ऐं उन बॉक्स जी हेठां जेको आहे सो तव्हां अलाइनमेंट न कयो, उनजे हेठां कंक्रीट न हुजे, उहो बिल्कुलु सॉइल ताईं हुजे, त असां आराम सां तमामु सुठा वण लॻाए सघूं था। पर जेकॾहिं वण ठही था वञनि, फुटपाथ ठही थी वञनि ऐं ॿीहर उनखे पटणु, हिकिड़ो त इंफ्रास्ट्रक्चर जो तबाह थिए थो, डैमेज थिए थो, ॿियो उन ते तमामु घणी कास्ट थी अचे, उनजे करे बि इहो प्रॉब्लम थिए थो। सो मां रिक्वेस्ट इहा ई कंदुमि त जेकॾहिं रोड्स डिपार्टमेंट आहे, बिल्डिंग्स डिपार्टमेंट आहे, पंहिंजी स्कीम्स में हिकिड़ी इहा शइ ज़रूरी विझी छॾनि त तव्हां रोड ठाहियो था त रोड जे शोल्डर्स ते इहे शयूं बॉक्सिस वणनि जे लाइ छॾियो, ख़ासि करे जेके सिटी में अंदरि था अचनि, छो जो ॿाहिरि बि रोड्स जेके ठहंदा आहिनि उनजा शोल्डर पका थींदा आहिनि, उनजे करे उते बि जेको आहे सो प्रॉब्लम थिए थो। पर शहर में ख़ासि करे तव्हां 15-15 फुटनि ते जेकॾहिं छॾींदव पिट्स, त असांखे प्लांटेशन में आसानी थींदी आहे। इहे रोड जेके ठहनि था, हर जेको आहे सो रोड जी PC1 में इहो शोल्डर्स ते ग्रीन बेल्ट शामिलु हूंदो आहे। ऐं तव्हां मिसाल तौरु वठो हैदराबाद खां मीरपुर ख़ासि वारो रोड, टंडोला यार रोड, उन जे ॿिन्ही पासे ते ग्रीनरी आहे। बिल्कुलु, पर उहो रोड जेको आहे तमामु हिकिड़ो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे हिसाब सां ठहियो, ऐं सुठी कंपनी शायदि कोरियन शायदि उनखे ठाहियो हो, ऐं इहे शयूं पोइ फॉरेन कंपनीअ जे हुजण जे करे हुननि इहे शयूं हुन में इंक्लूड कयूं। न, इहो त असांजे सिंध में ई आहे न। बिल्कुलु सिंध में ई आहे, रोड त असांजे सिंध में ई आहे। हिनखे एग्ज़ाम्पल करे खणणु घुरिजे, ॿियनि जॻहनि ते बि करणु घुरिजे। हा, त जेकॾहिं टंडोला रोड ग्रीन थी सघे थो त सेवणारो छो कोन थो थी? बिल्कुलु थी सघे। सेवणारो रोड सां ईंदो न तव्हांखे ईअं लॻंदो जीअं सिबी टू कोइटा वारो सफ़र आहे, माण्हू रुॻो रुञ में पियो थो हले, को वण नज़र न ईंदो। थियणु घुरिजे, बिल्कुलु थी सघे थो, कोई इट्स नॉट इम्पॉसिबल। सो इन में यकीनन रोड्स डिपार्टमेंट ऐं फॉरेस्ट डिपार्टमेंट जेकॾहिं मिली कमु कंदा, कोऑर्डिनेशन हूंदो, कम्युनिकेशन गैप न हूंदो, त इहा शइ इम्पॉसिबल न करे सघिजे थी। त इहा जेका सोशल फॉरेस्ट्री आहे तव्हांजे डिपार्टमेंट जी, इहा इन क़िस्म जा वण न पोखींदी आहे छा? त रोड जे किनारनि सां या रोड जे विच ते जेको ग्रीन बेल्ट छॾनि था? बिल्कुलु, इन में हूंदो आहे। सोशल फॉरेस्ट्रीअ जो मेजर कमु ई इहो आहे त रोड्स जे शोल्डर्स ते या मीडियान में जेको वण लॻाईंदा आहियूं, पर कॾहिं कॾहिं एरिया तमामु रिमोट एरियाज़ हूंदियूं आहिनि, तमामु वॾी लेंथ हूंदी आहे, पोइ उते ॾाढो ॾुखियो थी पवंदो आहे। या शोल्डर्स ते कॾहिं कॾहिं जेकी आहे सॉइल जेका ॾाढी सेलाइन हूंदी आहे, या हेठां पथर तमामु घणो हूंदो आहे, त उनजे करे बि कॾहिं कॾहिं उते कामयाबी न मिलंदी आहे। बाक़ी तव्हां जेकॾहिं तव्हां सेवण खां ओर ते ईंदव त तव्हांखे तमामु सुठा पेचिस मिलंदा, 15-15, 20-20 किलोमीटरनि जा बि, जिते असांजी प्लांटेशन सुठी थियल आहे। तव्हां ख़ासि करे दादू खां टुवर्ड्स सेवण वेंदव, तव्हांखे सुठो पेच मिलंदो। लाड़काणे में पखे खां ओर ते ईंदव, नसीराबाद खां तव्हांखे सुठा जेको आहे रोड खे मीडियान में बि जेको आहे पेचिस मिलंदा। कोशिशि तमामु सुठी कई आहे, पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त पब्लिक जो उतां जो वरी सहकार न थींदो आहे, पोइ पब्लिक कॾहिं कॾहिं राति जो बि जेको आहे डैमेज करे वेंदी आहे, कटे वेंदी आहे, इहे प्रॉब्लम्स बि थींदा आहिनि। पोइ कोशिशि कंदा आहियूं सिंधी माण्हूअ जी, या ओवरऑल जिते किथे तव्हां पूरे पाकिस्तान में ॾिठो हूंदो, मुशाहिदो कयो हूंदो, इहा सिंधी माण्हूअ जी आदत आहे त वण कटींदा रहो, हरू भरू वण कटियो, या जिते किथे ईअं थींदो आहे? त इंसान जी नेचर आहे त उहो कोशिशि कंदो त पाण खे को फ़ाइदो ॾिए, पर नेचर त आहे सिंध में त जंहिंखे कुआड़ी हथ में आहे वण कटींदो थो, छो जो उन ते को कंहिं क़िस्म जो एक्शन घटि थो थिए, सज़ा घटि थी मिले। ऐं जेकॾहिं कंहिं ते बेफ़र्ज़ कयो असां दायूं बि अथा काथे, त उनखे उहा सज़ा मिले नथी। उहो आराम सां निकितो हलियो थो वञे, पुलिस स्टेशन तां थियो या किथां बि को उनखे नथो थिए त पोइ शीं थो वञे हर को माण्हू, पोइ उन में असांखे कंहिंखे सज़ा ॾियारे सघियो आहे। बिल्कुलु अहिड़ा इंसिडेंसिस आहिनि जिते असां के जेके इनक्रोचर्स आहिनि या डैमेजर्स आहिनि उनखे सज़ा ॾियारी आहे, ऐं साल 3 साल बि सज़ा आई आहे। अहिड़ा इंसिडेंसिस आहिनि असां वटि मौजूदु, पर नॉट फ्रीक्वेंटली न आहिनि। ॿिए खाते जे जेकॾहिं ॻाल्हि कयूं असां हाणे सोशल फॉरेस्ट्री तव्हां ॻाल्हि कई आहे त उनखे ई कंटिन्यू था कयूं, पोइ था चऊं त असां वटि 47 में केतिरो झंग हुयो। असां वटि आमतौर ते हीअ सीज़न शायदि वण पोखण जी आहे, त माण्हुनि खे तव्हां छा सजेस्ट कंदव त किथे किथे वण पोखनि ऐं कहिड़ा कहिड़ा वण पोखनि? हा साईं, बिल्कुलु ही असांजो हिनखे असां मॉनसून
ट्री प्लांटेशन चवंदा आहियूं, जेका अगस्त खां स्टार्ट थींदी आहे ऐं अक्टूबर नवंबर ताईं हलंदी आहे हिन में। ऐं हीअ जेका मौसम आहे तमामु सुठी आहे प्लांटेशन जी, छो जो वार्म एंड ह्यूमिड मौसम आहे, माना गर्मी बि आहे ऐं उन खां अलावा हवा में नमी बि आहे, त प्लांट असांजो हिन में डैमेज न थींदो, सड़ंदो न। बाक़ी प्लांट हर क़िस्म जा मौजूदु आहिनि। जेको बि माण्हू कोशिशि कयो त लोकल असांजा जेके वण आहिनि हुन में निम आहे, सिरिया आहे, सुहांजड़ो आहे, बबूर आहे, इहे शयूं जेको आहे सो हर को माण्हू लॻाए, पंहिंजे उताक में लॻाए। हिकिड़ो वण ई जेकॾहिं लॻाए थो घर में, इहो बि इनफ आहे। ईअं न आहे त को पंहिंजे घर में 20-20, 50-50 वण लॻाए, हिकिड़ो वण बि लॻाईंदो तॾहिं बि काफ़ी आहे। हिकिड़ी ॿी मां तव्हांजे हिन जे थ्रू जेको आहे सो हिकिड़ी रिक्वेस्ट कंदुमि, मां अॻु में बि किथे 2-3 दफ़ा ज़िक्र करे चुको आहियां त असांजो एग्रीकल्चरल जेके लैंड्स आहिनि, अॼु खां 30 साल अॻु में, 40 साल अॻु में तव्हां ॾिसंदा हूंदो त तमामु घणा वण हुया। ईअं लॻंदो परे खां त इहो को फॉरेस्ट आहे, विच में ज़मीनूं हूंदियूं। माण्हू शौक़ीन हूंदा ज़मीनुनि ते वण लॻाइण जा, ख़ासि करे बबूर जो वणु। अॼु बि मां पंहिंजे जेके बि हारी भाइरा आहिनि या ज़मींदार आहिनि जेके, उनखे वरी बि रिक्वेस्ट कंदुमि त पंहिंजे ज़मीनुनि ते वण लॻायो ऐं बबूर जो वणु लॻायो, ॿियो को वणु न लॻायो। छो जो बबूर जो वणु अहिड़ो आहे जंहिंमें कुदरत इहा ख़ासियत रखी आहे त हू नाइट्रोजन हवा मां जज़ब करे ज़मीन में विझंदो आहे ऐं ज़मीन खे ज़रखेज़ बणाईंदो आहे। उनखां अलावा उनजा जेके पन आहिनि जा गुल आहिनि, उहे बि ज़मीन खे ताक़त ॾींदा आहिनि। उनजी काठी बि जेको आहे सो तमामु फ़ाइदेमंद आहे। बबूर जे वण जो लॻाइण जो तमामु सिंपल, सवलो ऐं सस्तो तरीक़ो आहे उनजो ॿिजु लॻाइणु। चकी कोई बि उन में एतिरी न बि थिए कामयाबी, पर ॿिजु लॻायो तव्हां 20-20 फुटनि ते 2-2 दाणा। हीअ मौसम असांजे सारियुनि जी आहे ऐं हर जॻह ते पाणी मौजूदु आहे ज़मीनुनि में। जेकॾहिं 20-20 फुटनि ते ॿननि जे हिसाब सां 2-2 ॿिज बि विझंदा वेंदा इंच जे डेप्थ जे हिसाब सां, त इहे 3-4 महीननि में सियारे नवंबर अक्टूबर खां पोइ जेको आहे सो असांजे फेबरवरीअ में इहे 2 खां 3 फुट जेको आहे सो इहे वण हिननि जा निकिरी ईंदा। अक्सर करे माण्हुनि सां मां जेको मिलंदो आहियां, जेके हारी हुननि जी 2 कंप्लेंट्स हूंदियूं आहिनि। वण जे करे छांव थी थिए, फसुलु भल थो करे, झार थी थिए, फसुलु खाई थी वञे झार, या वग़ैरह वग़ैरह कुझु ॿिया हुननि जा कंप्लेंट्स हूंदा आहिनि। पर अक्सर करे असांजा माण्हू जेके हुन जा लिकियल बेनिफिट्स हूंदा आहिनि वणनि जा, उहे शायदि हू ॾिसी न सघंदा आहिनि। वण हिकिड़ो मां अर्ज़ु कयो त जेको बबूर जो वणु आहे, नाइट्रोजन फिक्सिंग ट्री आहे, उन सां तव्हांजी ज़मीन जी ज़रखेज़ी वधंदी। ॿियो मां हिकिड़ो चवंदो आहियां त बाबा ज़क़्वात कढण जो असांजो थोरो मुस्लमाननि में घटिजी वियो आहे हिकिड़ो रुझान। जेकॾहिं उहा बि मख़लूक पखी पखण जेकॾहिं 5 दाणा खाईंदा, पोइ शायदि मथां अञा बि डबल ते असांजो फसुलु लही पए। इहा शइ असांखे ज़हन में रखणु घुरिजे त जेके पखी आहिनि उहे खाइनि था, उहे बि अलाह जी हिकिड़ी मख़लूक आहिनि। यकीनन दुआ कंदा असांजे फसुलनि में इज़ाफ़ो थींदो ऐं इन में काई बि घटिताई न ईंदी। जेकॾहिं कोई बि कंदो त उनखे नुक़सानु न थींदो। सही। तव्हां वण जेके पोखण जी ॻाल्हि कई, उन में बबूर ऐं निम जी ऐं जेके आहिनि उन्हनि सां गॾोगॾु कोनो कार्पस जी तव्हां ॻाल्हि ई न कई, जेको असांजा माण्हू अक्सर शौक़ सां था पोखनि। बिल्कुलु तव्हां ॻाल्हि सही कई। नुक़सानकार आहे या फ़ाइदेमंद आहे? बिल्कुलु तव्हां ॻाल्हि सही कई। अॼुकल्ह सोशल मीडिया ते बि इन जे बारे में ट्रेंड हले पियो। पर मां हिकिड़ी ॻाल्हि चवंदो आहियां त वणु नुक़सानकार कोई बि न हूंदो आहे, बाक़ी उन जा कुझु थोरा घणा साइड इफेक्ट्स हूंदा आहिनि। हाणे जेको कोनो कार्पस आहे इहो ठाहे वियो ख़ासि करे सेलाइन ज़मीनुनि जे लाइ। इहो आयो किथां? या कलर जी ज़मीनुनि जे लाइ। इहो आयो किथां? वण किथां जो? इहो असांजो लोकल न आहे, इहो ॿाहिरों आयो। हाइब्रिडाइज़ेशन हिकिड़ो प्रोसेस हूंदो आहे। इहो हाइब्रिड आहे जंहिंखे चवंदा आहिनि। हाइब्रिड ट्री आहे, माना 2 जिन्सनि खे मिलाए करे हिकिड़ी 3 जिन्स ठाही वई आहे। ऐं ख़ासि करे कलर ऐं सिम जी ज़मीनुनि जे लाइ ठाही वई आहे। उहे ज़मीनूं जिते तव्हांजी ॿी काई बि वेजिटेशन न थिए, को बि वणु न थिए, असांजा लोकल जेके आहिनि उहे न थियनि, त उन सेंस उन तरीक़े खां उन सिचुएशन में तव्हां इहो कोनो कार्पस लॻाए सघो था। हिकिड़ी ॿी ख़ासियत हिन वण जी आहे त इहो तमामु तेज़ीअ सां वधंदो आहे। उन क्वालिटीअ जे करे हर को माण्हू प्रिफर कंदो आहे त हिनखे लॻायूं ऐं 6 महीननि में वणु तयारु थी वञे। घरनि जे अॻियां था लॻाइनि, रोडनि जे किनारनि ते था लॻाइनि। अच्छा, हिन वण जूं ख़ासियतूं तव्हां ॿुधायूं, मां त तव्हांखे हुन जा जेके न डीमेरिट्स ॿुधायां। हिन वण जे छांव जेका आहे उहा टालीअ जी छांव जहिड़ी न थींदी। बिल्कुलु। इन वण जी काठी कंहिं कम जी न आहे। बिल्कुलु, मां उन तरफ़ अची रहियो। इन वण में पखी आख़िर नथा ठाहिनि। बिल्कुलु। इन जो मुंहिंजो पर्सनल ऑब्ज़र्वेशन आहे त हिन वण जी काठी तमामु बेकार। तव्हां सियारे में जेकॾहिं ॿाहिरि ईंदव त तव्हां अखियूं न खोले सघंदव। हुन में कंहिं बि क़िस्म जी एॾी तपश न हूंदी। ऐं ॿियो गंद तमामु घणो थींदो आहे हिन में, छो जो तक़रीबन हिन वण में सीड मौजूदु हूंदो आहे। हिकिड़ो सीड ईंदो, ख़तमु थींदो, वरी ॿियो थींदो।
उन सीड जे फ्रीक्वेंसी जे हुजण जे करे पोइ उन में पोलन ग्रेन्स जो बि इशू थिए थो। जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे को अस्थमा जो प्रॉब्लम आहे त उनखे बि अफेक्ट करे सघे थो। ऐं पखी जेको तव्हां ॿुधायो त हिननि में ब्रांचिस जी स्ट्रक्चर अहिड़ी आहे जो हिन में आख़िर नथा ठाहे सघनि, उनजे करे तमामु घटि पखी हिन में आख़िर ठाहींदा आहिनि। ऐं उन में जेको आहे सो इहा हिकिड़ी जेका पखियुनि जे वेहण जी जेको आहे सो उहा बि तमामु घटि हूंदी आहे। हिकिड़ी रिसर्च इहा बि थी, शायदि उहा ईअं सच हुजे या न, त इन मां कंहिं क़िस्म जूं के कैंसर जेके आहिनि उहे बि थियनि थियूं। शाराए फैसल ते तव्हां ॾिठो हुयो केतिरा इहे कोनोकार्पस लॻल हूंदा हुआ, आहिस्ते आहिस्ते समूरा हुननि ख़तमु करे छॾिया हुआ इन स्टडी खां पोइ। इन स्टडी जे मूंखे इन जे नॉलेज में न आहे त कैंसर जे बारे में को करे थो। बाक़ी इहो आहे त सिविल स्ट्रक्चर्स जेके बि आहिनि तव्हांजूं इहो तबाह करे थो, छो जो उन जूं जेके बि पाड़ूं आहिनि उहे तमामु लेटरल मूवमेंट कनि थियूं। मां सम्झां थो कॾहिं कॾहिं 100 मीटरनि ते बि हली थी वञनि, 200 मीटरनि ते बि हली थी वञनि। पोइ तव्हांजी सीवरेज लाइन खे चोक थियूं कनि, तव्हांजे घरनि में या फुटपाथ खे जेको आहे सो उन्हनि खे टोड़े थियूं छॾनि। इहो नुक़सानु हिन में थिए थो। बाक़ी कॾहिं कॾहिं इहो दोस्त चवंदा आहिनि त साईं कोनोकार्पस ॿुधो आहे त सिर्फ़ु कार्बन डाइऑक्साइड कढंदो आहे, ऑक्सीजन न कढंदो आहे। इहा ॻाल्हि मां न मञींदुमि, छो जो जेकॾहिं कंहिंखे साइंस पढ़ियल हूंदी त उनखे इहा ख़बर आहे त जॾहिं फोटोसिंथेसिस जो अमल थींदो आहे वणनि में त उन में तव्हांजी यकीननि ऑक्सीजन जेको आहे रिलीज़ थींदी आहे। ज़ाहिर आहे त ऑक्सीजन रिलीज़ थिए थी, मे बि पोइ उन क्वांटिटीअ में न थींदी हुजे, घटि थींदी हुजे, पर ऑक्सीजन रिलीज़ कंदो आहे। पोइ इन वण खे डिस्करेज छो कोन था करियो? तव्हांजे ॿेले खाते नर्सरीज़ ते त वधि में वधि वण इहे था आछिया वञनि। साईं बिल्कुलु असां हिन खे डिस्करेज कयो आहे एज़ कम्पेयर टू प्रीवियस ईयर्स, जिते असां वटि फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं 50,000 सैंपल्स असां डिस्ट्रीब्यूट कंदा हुआसीं या लख कंदा हुआसीं साल में, हाणे उहो असां आहिस्ते आहिस्ते रिड्यूस करे 10 खां 15,000 ताईं खणी आया आहियूं। इहो रखणु बिल्कुलु न घुरिजे, लेकिन पब्लिक डिमांड जे करे असांखे कॾहिं कॾहिं मजबूरन रखिणो थो पए, छो जो माण्हू परे परे खां अचनि था, अची डिमांड था कनि। उहा शइ न आहे जेकॾहिं त पोइ कॾहिं कॾहिं कावड़ जो बि इज़हार कनि था, उनजे करे कनि था। आहे वण उनजी डिमांड, पब्लिक डिमांड वधीक आहे, बिल्कुलु डिमांड वधीक आहे, छो जो उहो क्विक ग्रोइंग आहे, उनजे करे हर को चए थो असांखे तकड़ी सावक मिले, उनजे करे कनि था। हिकिड़ी स्टडी मूं अॼु ॾिठी पए त हुन में हुयो त 1947 में सिंध वटि जेको आहे 7.26 मिलियन एकड़ ॿेला हुआ ऐं हाणे उहे 3.426 जेके आहिनि, उन में मैंग्रूव्स बि शामिल आहिनि, उहे ॿेला आहिनि। 1947 में असां वटि 2,939 किलोमीटर जेका आहे फॉरेस्ट लैंड हुई। हिन वक़्तु ख़बर न आहे केतिरी आहे, पर चवनि था ओवरऑल 80% जेका फॉरेस्ट लैंड आहे उहा ख़तमु थी वई आहे। बिल्कुलु ख़तमु थी वई हूंदी। उन में जेके फैक्ट्स आहिनि, फिगर्स आहिनि, घटि वधि थी सघनि था, एग्ज़ैक्ट फिगर न बि थी सघे थी, पर मां अॻु में बि इहो अर्ज़ु कयो त इन में वॾे में वॾो जेको फैक्टर आहे उहो क्लाइमेट चेंज आहे। मेन मेड फैक्टर इंक्रोचमेंट न आहे, इंक्रोचमेंट आहे, लेकिन उन जेतिरी न आहे जेतिरो क्लाइमेट चेंज हिन शइ खे अफेक्ट। ॾिसो, लखे एकड़ माण्हुनि खे तव्हां ज़मीन ॾेई छॾी ऐं उनजी वापसी जो को मैकेनिज़म कोन हुयो डिपार्टमेंट वटि, त इहा वापसि कीअं? न, उहा असां वापसि वरिती जॾहिं बि असांजी जॾहिं इहा पॉलिसी ख़तमु थी। फिगर्स ई न आहिनि न त केतिरी ॾिनी, केतिरा वापसि कई। फैक्ट्स एंड फिगर्स बिल्कुलु प्रोवाइड करे सघजनि था, छो जो हिन वक़्तु मूंखे एग्ज़ैक्ट फिगर उहा यादि न आहे। जेके असां ज़मीन लीज़ कई उहा वापसि थी, ऐं रिसेंटली हिन में 2-3 साल अॻु में जी ॻाल्हि आहे, जॾहिं इहा पॉलिसी ख़तमु थी त हज़ारे एकड़ असां वटि ज़मीन ख़ाली पई ऐं हज़ारे एकड़नि जे ते जेको आहे असांजो फॉरेस्ट लॻो। ईअं न आहे त उहा ज़मीन वापसि न थी सघे थो कंहिं कंहिं एरिया में न बि थी हुजे, पर ज़्यादातर उहा ज़मीन वापसि थी फॉरेस्ट। पर उहे जे कब्ज़ो हाणे ज़ाहिर इंक्रोचमेंट त अंग्रेज़ी लफ़्ज़ असां सिंधीअ में कब्ज़ो कंदड़ जेके हुआ, उन्हनि मां को बि बासर माण्हू त हिन वक़्तु ताईं गिरफ़्तार न थी सघियो ॿेले खाते ज़मीन ते जंहिं कब्ज़ो कयो। बिल्कुलु इहो ईअं थींदो आहे जो बासर कॾहिं बि डायरेक्ट त कब्ज़ो कंदो कोन्हे। टू बी वेरी फ्रैंक, उहो कब्ज़ो थींदो आहे कंहिं न कंहिं हारीअ जे नाले ते या कंहिं बि जेको आहे सो कंहिं नारीअ जे नाले ते। पोइ अक्सर करे फासंदा ग़रीब उहे ई आहिनि, वॾो माण्हू त उन में कोन फासंदो कोई बि। ऐं उहे विया तव्हांजी कंप्लेंट ते जेल विया या उन्हनि खे सज़ाऊं आयूं? बिल्कुलु सज़ाऊं आयूं, नंढे जेके बि हुया, घणनि माण्हुनि खे न बि आयूं, ईअं न आहे त सभिनी खे आयूं, घणनि खे आयूं बि सही, घणनि खे न बि आयूं। ओके, तव्हां इहो ॿुधाईंदा त ॿेलो, नवां ॿेला असां वटि, हिकु त इहो पहिरियां असां अचूं हिन ते त सिंध में घुमण जहिड़ा ॿेला कहिड़ा आहिनि? साईं बिल्कुलु सिंध में असांजा घुमण जा ॿेला खोड़ आहिनि। जेकॾहिं कराचीअ खां स्टार्ट कयूं असां त सभ खां पहिरियों त असांजो मैंग्रोव फॉरेस्ट आहे, त को तमामु बहितरीनु हिकिड़ो तव्हांखे नेचुरल हिकिड़ो एनवायरनमेंट प्रोवाइड कंदो, नेचुरल वेजिटेशन आहे हुते। हुन खां पोइ जीअं तव्हां मथे ईंदव, तव्हां हैदराबाद में असांजे म्याणीअ जो फॉरेस्ट तमामु बहितरीनु आहे। ॿिया फॉरेस्ट बि आहिनि, पर जेके मशहूरु फॉरेस्ट आहिनि मां उहे तव्हांखे ॿुधाईंदो थो हलां।
वरी तव्हां नवाबशाह जे तरफ़ ईंदव उते तव्हांखे सकरन फॉरेस्ट में सकरन में जेको आहे सो पई फॉरेस्ट मिलंदो जेको तमामु बहितरीनु तव्हांखे वाइल्ड लाइफ बि हूंदी उते तव्हांखे ॾिसण में ईंदी नेचुरल जेको आहे सो माहौल बि हिकिड़ो नज़र ईंदो वण तव्हांखे लश ग्रीन 100 एकड़ 1000 एकड़नि में नज़र ईंदा वरी तव्हां अञा मथे ईंदव तव्हांखे लाड़काणे में मिलंदा असांजो हाणे नएं दरे में हिकिड़ो बमन नेचर पार्क जेको आहे सो फॉरेस्ट इस्टेब्लिश थियो आहे तव्हां घोटकीअ में हलिया वञो सरहद फॉरेस्ट में तव्हांखे सूफ़ी अनवर शाह पार्क मिलंदी अहिड़े तरीक़े सां सखर में तव्हांखे सुठा फॉरेस्ट मिलंदा पर कुझु फॉरेस्ट असांजा रिमोट एरियाज़ में आहिनि उनजे करे पब्लिक जो एक्सेस तमामु घटि आहे उते पब्लिक जो एक्सेस न हुजण जे करे माण्हुनि खे इहा ख़बर न आहे त केतिरा फॉरेस्ट आहिनि कीअं हूंदा आहिनि फॉरेस्ट पोइ उन करे अक्सर सवाल कंदा आहिनि त साईं फॉरेस्ट किथे आहिनि फॉरेस्ट तमामु सुठा मौजूदु आहिनि असां वटि ओके के नवां फॉरेस्ट थिया आहिनि के नवां ॿेला लॻा आहिनि सिंध में बिल्कुलु लॻा आहिनि साईं इहो ईअं न पर्टिकुलर नथा चई सघूं त हीउ सॼो जो सॼो ॿेलो असांजो नओं लॻो आहे छो जो लैंड त असां वटि उहा पुराणी आहे जेका असांखे ब्रिटिश राखूं जेको असांखे फॉरेस्ट डिपार्टमेंट खे मिली आहे ज़मीन उहा ई आहे पोइ कॾहिं कॾहिं ड्यू टू मैन मेड फैक्टर माण्हुनि जे फैक्टर जे करे की को नेचुरल फैक्टर जे करे उहे शइ ख़तमु थी वेंदियूं आहिनि वरी असां रिफॉरेस्टेशन उते कंदा आहियूं त इहो प्रोसेस असांजो हलंदो थो रहे कॾहिं किथे 5000 एकड़ लॻा किथे जेको आहे 7000 एकड़ लॻा किथे 10 लॻा किथे घटि लॻा इहो प्रोसेस हिकिड़ो हलंदो रहंदो आहे माज़ीअ में जॾहिं ॿेला घणा हूंदा हुआ घटा हूंदा हुआ सिंध में त उन वक़्तु धाड़ियल बि घणा हूंदा हुआ पोइ हिकिड़ो जेके सिक्योरिटी वारा अमलदार आहिनि उन्हनि जो रीज़न इहो हूंदो त ॿेलनि जे करे धाड़ियल वधिया आहिनि उन करे ॿेला कटियो ऐं उन्हनि कंहिं हद ताईं कटिया बि बिल्कुलु इहो पास्ट में बिल्कुलु तव्हां सही त थियो पर धाड़ियल त अॼुकल्ह शहर में बि लिकनि था त हिन जो मतिलबु इहो कोन्हे त शहर में बिल्डिंग्स ख़तमु करे छॾिजनि त हिकिड़ो नेचुरल माहौल आहे इहा अप्रोच कीअं आहे ग़लति इहा ख़राबु बिल्कुलु ग़लति अप्रोच आहे त तव्हां जेकॾहिं लॉ एंड ऑर्डर सिचुएशन खे कंट्रोल नथा करे सघो त वणनि खे तव्हां ख़तमु कयो जेकॾहिं असांजा काफ़ी वण या असांजा फॉरेस्ट जेके ख़तमु थिया उन खां पोइ छा इन शइ ते कंट्रोल थियो न थी सघे कंट्रोल इन इट मीन्स उहा शइ डायरेक्टली इन सां न आहे जेको आहे सो कंसर्न ईअं त हाणे धाड़ियल फॉलो कंदे ख़ैरपुर में हिकिड़ो SSP साहिबु हूंदो हुयो माज़ीअ में पोइ हुनखे ख़बर पई त हिते उते तव्हांखे ख़बर आहे केलनि जा बाग़ घणा हूंदा न पीर ॻोठ वारे पासे अहमदपुर वारे पासे त हुननि खे ॾसियूं त हिते धाड़ियल निकिरनि हुन अलाए केतिरा एकड़ ग़रीबनि जो उहो केला वठाए छॾिया चवा ख़तमु कयो केलनि खे केतिरो इन मतिलबु इहो त न आहे त तव्हां हर जॻह ते वेजिटेशन ख़तमु कंदा रहो धाड़ियल त अॼुकल्ह शहरनि में बि लिकनि था फ्लैटनि में बि रहनि था हर जॻह ते रहनि था पर उन शइ खे हाणे माहौल दोस्त अप्रोच न आहे मॉडर्न टेक्नोलॉजी अची वई आहे हाणे त उनखे कहिड़े बि तरीक़े सां माण्हू आइडेंटिफाई करे सघे थो ऐं किथे बि थी सघे थो साईं लास्टली असांखे इहो ॿुधाईंदा त का उमेदु आहे त सिंध जेका सरसब्ज़ ऐं साई वरी असांखे नज़र ईंदी ॿेलनि जी सूरत में वणनि जी सूरत में साईं बिल्कुलु उमेद बि आहे ऐं हिन वक़्तु बि जेकॾहिं असां उन लेवल ते जेकॾहिं कोई विज़िट करणु चाहे त तव्हांखे तमामु सुठा फॉरेस्ट मिलंदा बि साईं ऐं फ्यूचर में बि असांजी इहो ई आहे त इनशाला जेके बि कुझु फॉरेस्ट ख़ाली पिया आहिनि हिन वक़्तु फॉरेस्ट डिपार्टमेंट तमामु बहितरीनु क़िस्म जूं काविशूं वठी रहियो आहे ज़मीनूं बि रिट्रीव थी रहियूं आहिनि नयूं नयूं स्कीम्स बि अची रहियूं आहिनि त वधि में वधि फॉरेस्ट लॻनि असांजा बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे त रिक्वेस्ट कंदुमि मां गवर्नमेंट खे त फॉरेस्ट डिपार्टमेंट खे कॾहिं कॾहिं निगलेक्ट कयो थो वञे इन फंड्स या इन बजट पोइ शायदि सम्झनि था त हीअ एतिरो इम्पोर्टेंट डिपार्टमेंट न आहे पर तव्हां ॿियनि मुल्कनि में यूरोप में या ॿाहिरीं दुनिया में हलिया वञो त फॉरेस्ट डिपार्टमेंट खे तमामु वॾी अहमियत ॾिनी वेंदी आहे उनखे तमामु घणो एम्पावर कयो वेंदो आहे त जीअं इहो वधि खां वधि नेचुरल इन्वायरमेंट्स खे रिस्टोर करे सघे ऐं उनखे प्रोटेक्ट करे सघे पर अनफॉर्चुनेटली असां वटि उनखे साइड लाइन कयो वियो आहे डिपार्टमेंट खे एतिरो वधीक उनखे इम्पोर्टेंस न ॾिनी वई आहे उनखे एम्पावर न कयो वियो आहे मुख़्तलिफ़ क़िस्म जा फैक्टर्स थी सघनि था त मां इहा वरी बि रिक्वेस्ट कंदुमि पंहिंजे गवर्नमेंट खे त असांखे वधि खां वधीक रिसोर्सिस न वञनि असांखे एम्पावर कयो वञे त जेके असांजा रहियल फॉरेस्ट आहिनि उन्हनि खे बि असां जेको आहे सो एफॉरेस्ट कयूं रिफॉरेस्ट कयूं त फ्यूचर में असां खां जेको बि क्लाइमेट चेंज जा जेके प्रॉब्लम्स आहिनि उनखे असां ख़तमु करे सघूं ऐं घटाए सघूं साईं अर्शद साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे पॉडकास्ट में आया वेलकम सर थैंक यू जी नाज़रीन त अॼोकी पॉडकास्ट तव्हां ॿुधी असां वटि फॉरेस्ट डिपार्टमेंट जा कंज़र्वेटर अर्शद हैदर साहिबु कुमारियो हुआ महिमान ऐं उन्हनि जूं ॻाल्हियूं तव्हांखे केतिरे क़दुरु जेके आहिनि से दिलि सां लॻियूं उहे पंहिंजे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो वरी कंहिं ॿिए पॉडकास्ट में ॿिए महिमान सां गॾु हाज़िर थींदासीं तेसिताईं ॾींदा इजाज़त अल्लाह भाई